दादूमा रिपोर्ट करे रहिया सखी सदाचरण अमीर जमायत इस्लामी सिंध काशिफ सईद शेख डिप्टी जनरल सेक्रेटरी इमदादुल्ला बहजराणी मोहम्मद मूसा बब्बर जमी चांडियो ज़ीशान बब्बर ऐं ॿियनि दादू जोही मोड़ ते लॻल मेंबर मोहम शिप कैंप ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त जमायत इस्लामी मुल्क में 50 लख मेंबर करण वञे पई। पहिरियां ई 20 लख मेंबर मौजूद आहिनि। 50,000 अवामी कमेटियूं ठाहे सिंध शहर घटनि में उन जा मसइला हल कंदासीं। सॼे सिंध में अमन अमान जी सूरत हाल तमामु घणी बदतर आहिनि। मेरठ शहर मां 26 ॾींहनि खां मासूम नीगर उजाला परवीन सोलंकी अगवा थियल आहे, जेका सिंध हुकूमत ते मुंहं चमाट आहे। हालत इहा आहे जो सिंध मां 16 सालनि खां फज़ीला सरकी ऐं 4 सालनि खां प्रिया कुमारी अगवा थियल आहे, पर हिन महिल ताईं बाज़ियाब न थी सघियूं आहिनि। जमायत इस्लामी असेंबली जे फ्लोर ते पंहिंजो आवाज़ बुलंद कंदे कंहिं बि सूरत में उजाला परवीन सोलंकी जे मामले खे कब्ज़ा ऐं फज़ीला सरकी ऐं प्रिया कुमारी जहिड़ो थियण न ॾींदासीं। वफ़ाक हुकूमत हर रोज़ मुल्क जे अवाम ते पेट्रोल वञी अघनि में वाध करे बम किराए पई। 7 लख ॿार अॼु बि सिंध हुकूमत जी ग़लति पॉलिसियुनि सबबु हिक मानी खां महरूम आहिनि। सिंध में करप्ट नाहिल हुकूमत सबबु 64% महांगाई में इज़ाफ़ो थियो आहे। सिंध जे 69% तालीमी इदारनि में बिजली पाणी टैबलनि जी सहूलियत न आहे। सिंध जे स्कूलनि में 13 लख ॿार ज़मीन ते वेही तालीम हासिल करण ते मजबूर आहिनि। सिंध मैदनी वसीलनि खां मालामाल हुजण बावजूदि सिंध जे करोड़ों अवाम बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। सिंध में 26 क़िस्मनि जा मैदनी वसीला मौजूद आहिनि। 70% गैस, 57% तेल जे ज़ख़ीरा आहिनि, पर उन जे बावजूदि सिंध जो अवाम 100 साल पोइ ते पियल आहे। जमायत इस्लामी सिंध में हिकु दफ़ो ॿीहर मज़बूत पार्टी थी उभरंदी। जमायत इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईम अहमद जी क़यादत में भरपूर कमु करे रहिया आहियूं। सिंध जो अवाम जमायत इस्लामी सां गॾु आहे। पहिरियां बि अवामी जदोजहद ते यकीन रखियो आहे, जॾहिं त इन मौक़े ते दादू ज़िले जे 4 तालुकनि जा अॻवान पिणु मौजूद हुआ।